हाँ भाई छाला चेटी चंड जो लक लक बात आयु अब तो जय झूलेलाल बोलना ही पड़ेगा। जो दूल्हा तुझे दर्जा प्रयास करे लाल कोट कोट करा ना करने हमें हंसों में मर्द बना आए खुशी जुग करा जो काय मांगल जुग में आए दुनिया कम्मा तारी अरवाना मोलाई के कम्मा लाल लाल मान गया मुझे तेरी सुंदर हमारा तिलक जो लाल हमारे सुंदर आयो लाल झूलेलाल लाल लाल झूले झूले झूलेलाल आयो लाल 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 झूले झूले जय झूलेलाल। दोस्तों चेटीचंड छा तव्हांखे चेटीचंड जे शब्द जो मतलब ख़बर आहे? चेट जो महीनो चंड जो ॾींहुं तंहिं करे असां हिन ॾींहं खे चेटीचंड चवंदा आहियूं। ऐं इन ई ॾींहुं चेट जे महीने चंड जे ॾींहुं लाल साईं जो जनम ॾींहुं थियो हुयो, तंहिं करे असां हिन ॾींहुं ई लाल साईं जो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। असांजा लाल साईं वरुण देव अवतार आहिनि, उन्हनि अवतार वठी करे असां सभिनि सिंधियुनि जा बेड़ा पार कया, असांजी अची करे रक्षा कई हुई। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे जॾहिं लाल साईं जो जनम थियो हुयो तॾहिं उन्हनि जो बर्थ नेम जेको हुयो, जनम नाम जेको चइबो आहे, उदय चंद हुननि जो नालो रखियो वियो हुयो। ऐं उदय चंद खां पोइ उन्हनि जो नालो थी वियो झूलेलाल। छो त चवंदा आहिनि जेॾीमहिल बि लाल साईं झूले में वेंदा हुया त पाण ई झूलो हलंदो हुयो, तंहिं करे असां लाल साईं खे झूलेलाल जे नाले सां बि सुञाणींदा आहियूं। गॾोगॾु लाल साईं जा ॿिया केतिरा ई नाला आहिनि, अमरलाल, उॾेलोलाल, ज्योतिन वारो, पल्ले वारो, बहिराणे वारो। असां केतिरे ई नालनि सां असांजे ईष्ट देव खे सॾु कंदा आहियूं, पर वधीक में वधीक सभई झूलेलाल साईं करे पुकारींदा आहियूं। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे चेटीचंड जी तारीख़ कोई फिक्स न हूंदी आहे, उहो हिंदू धर्म जे नक्षत्र जे हिसाब सां ईंदो आहे। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो चेट जो महीनो चंड जे ॾींहुं ई चेटीचंड मल्हायो वेंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल जन्माष्टमी जी बि तारीख़ फिक्स न हूंदी आहे, कृष्ण भॻवान जो जनम अष्टमी जे ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, छो त उन्हनि जो जनम बि अष्टमी जे ॾींहुं थियो। तंहिं करे मां हिन ॻाल्हि खां त बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियां। कुझु माण्हू हिन ॾींहं खे झूलेलाल जयंती चई करे पुकारींदा आहिनि, त मां तव्हां सभिनि सां निमाणी विनंती कंदुसि कि हिन ॾींहं खे चेटीचंड चवंदा आहियूं ऐं चेटीचंड सां ई हिन खे बरक़रार रखो। छो त कहिड़ी बि शइ खे वाधारो ॾियण सां हुन शइ जो उपचार ऐं प्रचार थींदो आहे। त मां चाहींदुसि महिरबानी करे जेको बि झूलेलाल जयंती चए थो उनखे झूलेलाल जयंती न चयो वेंदो आहे। असां लाल साईं जो जनम ॾींहुं चेटीचंड ॾींहुं ई मल्हाईंदा आहियूं। चेटीचंड जे ॾींहुं ई लाल साईं जनम वरितो हुयो। उमेदु आहे त तव्हां मुंहिंजी हिन ॻाल्हि सां सहमत हूंदा ऐं हीअ वीडियो ॾिसण में तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो, छो त हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त असां चेटीचंड कीअं मल्हाईंदा आहियूं, छा हूंदो आहे चेटीचंड जी सॼी दिनचर्या, छा हूंदो आहे चेटीचंड जो शेड्यूल। तव्हां सिंधी भाऊ यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कई हूंदी, अगरि अञा ताईं सब्सक्राइब न कई आहे त ज़रूरु करिजो ऐं जेके नया आहियो उहे बि सब्सक्राइब करिजो ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाइजो। इन सां जीअं ई मुंहिंजी नई वीडियोस ईंदी तव्हांजे मोबाइल में नोटिफिकेशन मिली वेंदी। ऐं तव्हां मूंखे इंस्टाग्राम में फॉलो त कंदा आहियो न, जेकर न कंदा हुजो फॉलो ज़रूरु करिजो। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त मां तव्हांखे हिन वीडियो में चेटीचंड असां कीअं मल्हाईंदा आहियूं, छा शेड्यूल हूंदो आहे चेटीचंड जे ॾींहं जो, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। एक्चुअली चेटीचंड 3 ॾींहं मल्हायो वेंदो आहे ऐं उमेदु आहे त असां जीअं मल्हाईंदा आहियूं लॻभॻि सभई ईअं ई चेटीचंड मल्हाईंदा हूंदा। त चेटीचंड 3 ॾींहं मल्हाईंदा आहियूं। चेटीचंड जे हिकु ॾींहुं पहिरियों उमास जी राति हूंदी आहे ऐं नवरात्रनि जो पहिरियों ॾींहुं हूंदो आहे जंहिंखे चेत्रक नवरात्रि बि चवंदा आहियूं। इन ॾींहुं असां सभई माता रानी जा जवर पोखींदा आहियूं ऐं माता रानी जी आरती कंदा आहियूं ऐं तंहिंखां पोइ राति जो 9 बजे खां पोइ जेकी उमास जी राति, हिनखे चेटीचंड जी बि राति चइबी आहे, चंड जी बि राति चइबी आहे, त इन राति असां चेटीचंड जी अखंड जोत जॻाईंदा आहियूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। अखंड जोत ॿारे लाल साईं खां आज्ञा वठंदा आहियूं, हे झूलण साईं असां सभई तव्हांजा बचड़ा आहियूं, तव्हांजे चेटीचंड जे मेले जी शुरूआति करे रहिया आहियूं। असांखां का बि कोई नंढी वॾी भुल चुक थिए त माफ़ु कंदा ऐं पंहिंजा काज अची पाण पूरा कंदा। असां बचड़नि ते पंहिंजी महर बनाए रखिजो। तीअं करे अखंड जोत ॿारे चेटीचंड जे मेले जी शुरूआति कई वेंदी आहे।
जय जय ज्योतिन वारा। तो दोस्तों तव्हां ॾिठव कीअं चेटीचंड जी शुरूआत थींदी आहे, चेटीचंड जी अखनि जोत ॿारी वेंदी आहे ऐं सभई गॾिजी करे धूमधाम सां मौज मचाईंदा आहियूं, लाल साईं जा पंजड़ा ॻाईंदा आहियूं, लाल साईं जी आरती करे लाल साईं खे बाॾाईंदा आहियूं। दोस्तों असांजो ईष्ट देव ही असांजो सभु कुझु आहे। तव्हां कहिड़े पंथनि खे मञियो पर लाल साईं खे न विसारियो। लाल लाल चवंदे सदा सुखी रहंदे। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त असां चेटीचंड 3 ॾींहं मल्हाईंदा आहियूं ऐं उमेदु आहे त जिते जिते बि चेटीचंड जा प्रोग्राम ऐं मेला लॻंदा हूंदा त हुते बि हिन नमूने ई चेटीचंड मल्हायो वेंदो हूंदो। जीअं त मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायो त लाल साईं जी चेटीचंड जी अखनि जोत ॿारे करे चेटीचंड जे मेले जी शुरूआत थींदी आहे ऐं हाणे ॿिए ॾींहुं यानी चेटीचंड जे ॾींहुं कीअं असां हिन मेले खे धूमधाम सां अॻियां वधाईंदा आहियूं, कीअं सभई गॾिजी करे लाल साईं जा पंजड़ा बहिराणा ऐं सरगसूं कढंदा आहियूं, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ॿी वीडियो में। त उमेदु आहे त तव्हांखे इहो वीडियो वणी हूंदी। लाइक कजो, कमेंट करे तव्हांजी पंहिंजी राय ज़रूरु ॿुधाइजो ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं हा सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। जल्दी मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो सां गॾु जेको हुन जो पार्ट 2 कि चेटीचंड जे ॾींहुं छा थियो, कीअं चेटीचंड मल्हाइबो आहे, उहो शेड्यूल जल्दी मां वीडियो अपलोड कंदुसि। तेसिताणी शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल।